नासिर टंडोलायर वेझो अंबनि जे बाग मां नौजवान जो टे ॾींहं पुराणो लाश मिलियो आहे। तफ़सील वधीक नवा सां मालूम कयो था नसीर शाह खां। नसीर, छा वधीक अपडेट आहे? जी नाज़रीन खे ॿुधाईंदासीं त सुल्तान थाणे जी हद मंझि अंबनि जे बाग मां 3 ॾींहं पुराणो लाश हथायो, जॾहिं त लाश अचण जो अहिड़ो इतलाह सुल्तानाबाद पुलिस खे ॾिनो वियो त सुल्तानाबाद पुलिस वाक़ई वारे जाइ ते पहुची लाश खणाए सिविल अस्पताल टंडोलायर ने वियो आहे, जॾहिं त इन जी सुञाणप 20 साला मनु भील तौरु ऐं वारस हुते जॾहिं वारस पहुता त वारसनि जो चवणु आहे त हीउ 3 ॾींहंनि खां वठी पंहिंजो गुम हो ऐं इन जो परेशान पियो लॻो पियो ऐं 3 ॾींहंनि खां घरां गुम हो ऐं अॼु हुनजे पंहिंजो इतलाह मिलियो आहे लाश हथायो, जॾहिं त असांजी कंहिंसां बि का बि दुश्मनी वग़ैरह कोन्हे ऐं हिनखे या कंहिं मारियो आहे या हिन ख़ुदकुशी कई आहे या का ख़बर कोन्हे। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त लाश जी पोस्टमार्टम बैदि ख़बर पवंदी त आया की हिनखे कंहिं क़तल कयो आहे या ख़ुदकुशी न कई आहे या तिबी मौत मुआ आहे। जी नसीर, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।